بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي التأملات القرآنية जेको असांजे दर्स हर रोज़ हूंदो आहे। 45 नंबर इहा आयत आहे चौथी आयत सूरत अल हज जी। उन जो यानी हिकिड़ो जुज़ आहे, आयत वॾी आहे, पर असां अॼु जेको तअमुलात जंहिं ते कयूं था त इहा आहे जिथां शुरू थिए थो। अल्लाह ताला चए थो वतरल अर्द हामिदा, ज़मीन खे ॾिसंदे त ख़ामोश हूंदी, ज़मीन त ख़ामोश हूंदी आहे। हामिदा फ़इदा अंज़लना अलैहा अलमा, पर असीं उन ते जे पाणी लाहियूं था, पाणी लाहे थो आसमान मां बारिश ते या ॿोॾ या तूं बनी थो काहीं त उन ते जे पाणी अचे थो उन ज़मीन ख़ामोश ते। फ़इदा अंज़लना अलैहा अलमा अहतज़त वरबत वअंबतत मिन कुल्लि ज़ौजिन बहीज। अल्लाह साईं चए थो ज़मीन सफ़ा ख़ामोश आहे पंहिंजी जॻह ते, ऐं न चुरे थी न फुरे थी, पर जे पाणी उन ते लहे थो त ॾिसी थो त ज़मीन चुर फुर उन में थी वञे। कीअं थी चुर फुर ज़मीन ते थिए त ॾिसो त असां पहिरियां सभु हिकु ॾिसंदो त ज़मीन त सुकून में आहे, हिकिड़ी जॻह ते पई चुर फुर कान थी, पर जेॾीमहिल उनखे पाणी लॻे थो त ॾिसंदे त उन ज़मीन में चुर फुर थिए थी। हाणे इहो ॾिसो अल्लाह ताला क़ुर में असांखे 1400 साल अॻे ई ॿुधाए छॾियो आहे, ऐं इहे जेके ॿनियुनि में कमु था कनि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी इन शइ जी। छो ज़मीन खे हर ॼाराईंदा आहिनि, पोइ ज़मीन खुली पई हूंदी आहे, पर जेॾीमहिल पाणी छॾींदा अथसि ॿनी में त पोइ उहा ज़मीन ॾिसंदे त मिटी खड़ा जेके पथर वांगुरु आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते मिलंदा वेंदा, चुर फुर थींदी ज़मीन में। इहा जेके अॻ में सुकून में हुई, उहा जेकी ज़मीन चुरे ई कान पई, हाणे उहा साॻी ज़मीन उन में चुर फुर थी वई आहे। छाजे लाइ चुर फुर थी वई आहे? छो? छा इहो रुॻो हुनखे सिर्फ़ु पाणी आयो, ऐं इन में हिकमत छा आहे? इहो अल्लाह ताला असांखे सूरत अल हज 5 आयत में ॿुधाए छॾियो आहे 1400 साल अॻ में, त अल्लाह ताला चए थो ज़मीन जे वतरल अर्द हामिदा, यानी ख़ामोश आहे सफ़ा ज़मीन, पर उन्हनि ते ॾिसजे बारिश जो पाणी अचे थो किथे, या ॿनी जो पाणी अचे थो, वाटर जो, शाख जो, कहिड़ो बि पाणी, त पोइ ॾिसंदे उहा ज़मीन चुर फुर में थींदी। पोइ उन मां उहो छाजे लाइ आहिस्ते आहिस्ते उहा ज़मीन पाणी पीअंदी, वरी उन जे अंदरि वेंदो, पोइ उन सुराखनि मां अंदरि, पोइ वरी उहो जेको ॿिज अल्लाह ताला कंहिं टाइम ते रखे छॾियो आहे ज़मीन, आम ज़मीन ते या ॿनियुनि में त माण्हू पोखींदा आहिनि या सारियूं जा, त थोरे टाइम खां पोइ उहा ज़मीन चुर फुर थियण खां पोइ हेॾे होॾे थी पाणी विच में अची थो वञे, पोइ उन में अल्लाह ताला चए थो अंबतत मिन कुल्लि ज़ौजिन बहीज। पोइ उन मां उन ई ज़मीन मां ॾिसंदे त हाणे उहे वण निकिरणु शुरू था थियनि, वण निकिरण शुरू था थियनि, ऐं उहो ॿिज जेको तो उछलायो या अलाह जे कुदरत सां पियो अॻ में, त उहो ज़मीन मां हाणे निकिरणु शुरू थो थिए। उहो अल्लाह ताला चए थो मिन कुल्लि ज़ौज, यानी हर शइ जोड़ी, हर शइ मां जोड़ी उहा अल्लाह ताला ज़मीन मां कढे थो पंहिंजे कुदरत, इंसान खे ताक़त न आहे। इन खां पोइ आयत अॻिते जे थोरो पढ़ूं था त अल्लाह ताला चए थो ज़ालिक बिअन्न अल्लाह हुवल हक़, अल्लाह हक़ आहे, सच आहे, व अन्नहु युहयिल मौता। इहो ॾिस न, अल्लाह साईं चए थो त ईअं इंसाननि खे बि अल्लाह मयतनि खे, मोलनि खे जेरो कंदो, व अन्नहु अला कुल्लि शैइन क़दीर। मक़सदु आहे अल्लाह ताला असांखे इहो सम्झाए थो त ज़मीन जेकी आहे हींअर तव्हां ॾिसो था त ख़ामोश पई आहे, चुर फुर उन में न आहे, पर उनखे पाणी अचे थो बारिश जो, या तव्हां ॿनियुनि में जेको पाणी ॾियो था त पोइ ज़मीन में चुर फुर थिए थी, चुर फुर थिए थी, त पोइ वरी उहो थोरे टाइम खां पोइ ॾिसंदे त साई थींदी थी वञे, उन मां वण था निकिरनि, उन मां तीला था निकिरनि। इहो असांखे इहो सभु शइ अलाह साईं असां छो बि थो ॿुधाए, छो जो असीं ॾिसूं बि था इन शइ खे, छा आहे इन में मौजज़ो, इन में असीं छा, असांखे अल्लाह ताला इहो सिर्फ़ु इहो अॻिते जेके आयत 5 खां 6 ताईं ॿुधाइणु चाहे थो त अल्लाह ताला जीअं हीअ वण जेको तव्हां ज़मीन खे ॾिसो था हामिदा, कान बि चुरे फुरे, सफ़ा ख़ामोशी, पर पोइ छा थियो उन ज़मीन खे, जेॾीमहिल पाणी आयुसि त पोइ आहिस्ते आहिस्ते ज़मीन चुर फुर हेॾे होॾे थी, उन्हनि जे विचां तीला निकिता, वण निकिता, पोइ उहे आहिस्ते आहिस्ते ज़मीन मां पाण ई रस्तो छिके मथे थी बीह रहंदा, ऐं इंसान वेही ॾिसंदो त हीअ
अलाह जे कुदरत सां ई वणु निकितो आहे। पोइ छा बि उहो वणु हुजे, नंढो वणु हुजे वॾो वणु हुजे, खजी हुजे, ॿेर हुजे, सूफ़ हुजे, अंब हुजे, ॾिस ज़मीन मां कीअं निकिरे थो। इहो सिर्फ़ु अलाह ताला असांखे इहो मिसाल करे छाजे लाइ थो ॿुधाए त इहो तव्हां ॾिसो त ईअं मां तव्हांखे मुअल हूंदो, ज़मीननि में मिटी थी विया हूंदो, ख़तमु थी विया हूंदो, तबाह थी विया हूंदा, ज़रा ज़रा थी विया हूंदा मिटीअ में, मां तव्हांखे जहिड़ो क़यामत जे ॾींहुं हुकुम कंदुसि ज़मीन खे त तीअं जीअं वण जो तीलो निकिरे थो न, तव्हां बि ईअं निकिरंदो, ईअं इंसानु ज़मीन मां वरी निकिरंदो। कदालिक युहयी अल्लाहुल मौता। ॾिसो हीअ अलाह ताला मिसाल असांखे ॾेखारियो, हिकिड़ो तव्हां वणु पोखियो था, ॿनियूं पोखियो था, त उहो कीअं थियो, यानी ज़मीन मां तीला निकिरनि, इहे तीला ज़मीन मां निकिरनि था ऐं ज़मीन चुरफुर थिए थी, वरी उहो वणु निकिरे थो, तूं ॿेर थो पोखी, सूफ़ थो पोखी, अंब थो पोखी, त उहो ॾिस आहिस्ते आहिस्ते उहो वणु नंढिड़ो निकिरे थो, ज़मीन खे हेॾे होॾे करे मथे थी बीह थो रहे, पोइ वरी उनखे तूं वरी पाणी ॾींदे त अञा मथे हलंदो। इहो ई इंसान जी ज़िंदगी आहे। इंसानु मरी वेंदो, पूरे छॾींदुसि। असां त जिते हींअर बनियूं था कयूं, असांखे इहा ख़बर कान्हे, इन जॻह ते थी सघे की हज़ारे साल अॻु में इहा क़ब्रस्तान हुजे, माण्हुनि जा हॾा आहिनि, हाणे उन्हनि जे मथां असीं हलूं चलूं बि था, उन्हनि जा इहे जेके ज़रा आहिनि मिटी जेके ॾिसूं था, इहे इन्हनि में असीं हींअर बनियूं बि था कयूं, जा घुमूं फिरूं था। इते ई जीअं असीं हींअर वण बि था पोखियूं, त इहो ॾिसो वणु कीअं थो निकिरे, पाणी था ॾियूंसि निकिरे थो वणु। त इहो ई अलाह ताला मिसाल असांखे हिकिड़ो असांजे इंसान खे ज़हन में ॾियारे थो, छो जो इंसान जो ज़हन क़ासिर आहे, एतिरो ज़हन न आहे वॾो, त चवंदो यार असीं मरी वेंदासीं, मिटी थी वेंदासीं, त असीं कीअं वरी उथंदासीं क़ब्र मां, कीअं ज़िंदा थी वेंदासीं। त अलाह ताला मिसाल ॾिनो त हिन वण खे ॾिस मां कीअं जहिड़ो कयो, हीउ ॿिज तो अन्न जो या ॿेर जो या अंब जो या खजी जो, कखड़ी कहिड़ी बि ॾिस कीअं निकितो ज़मीन मां। कदालिक युख़रिजुल मौता। ईअं मुअल माण्हू बि जंहिंमें अलाह जो हुकुम थींदो, वण कोन निकिरंदा, पर इहे माण्हू निकिरंदा। ईअं बिल्कुलु साॻियो सिफ़त, साॻी मिसाल असांखे अलाह ताला असांखे हिकिड़ो, जेतिरो असांजो ज़हन आहे, असांजे जेतिरी सम्झ आहे एतिरी असांखे अलाह ताला इहो ॿुधाए छॾियो त जीअं हीउ वणु निकिरे थो, या हीउ तीलो निकिरे थो, इंसानु तव्हां बि ईअं निकिरंदो। इहे इंसानु ईअं इन ज़मीन मां निकिरंदो आहिस्ते आहिस्ते, जीअं हीउ वणु लुॾी ॿुॾी हीअं हेॾे होॾे थी ज़मीन मां निकिरे थो मिटीअ मां, पोइ सिधो थी बीहे थो, पोइ वरी मथे हलंदो। इंसानु बि ईअं अलाह जो जंहिंमहिल हुकुम थींदुसि न, मिटी खणी कजु, अधु हिते हुजेसि अधु ॿिए पासे हुजेसि, छो जो ज़माननि जा ज़माना थी विया। सो उहे कंहिं माण्हुनि खे ॾिसो, यानी मिटी खाई वई, पर जा कंहिं जानवर खाई विया, उहो जानवर परे ॿिए पासे मरी वियो, पर उहे सभु अलाह जे हुकुम सां उहे ज़मीन में जीअं ई वण जो तीलो निकिरे थो, इहो जीअं तीलो निकिरे थो, बिल्कुलु इंसान बि ईअं निकिरंदो। इहो अलाह जो हिकिड़ो एजाज़ आहे ऐं हिकिड़ो मौजज़ो आहे। असांखे अलाह ताला मिसाल हल्को नंढिड़ो करे ॿुधायो त इंसानु सम्झी वञो, ईअं मां तव्हांखे उथारींदुसि क़ब्रुनि मां ऐं ज़मीन मां। हिते असांखे हिकिड़ो किसो अचे थो हज़रत उमर जो, त हज़रत उमर हिकिड़े शहर ते अमीर माण्हू रखियो हो, अमीर करे रखियो उन्हनि ते, उहो बनी असद मां हो, दिलि जो थोरो पको हो, नज़र जो थोरो पको हुन ते रखी। पर हिकिड़ो दफ़ो हिन हज़रत उमर सां मिलियो मदीने में, त हज़रत उमर ॾे ॿार आया मुस्लमाननि जा नंढा नंढा, त हज़रत उमर ॿारनि खे खणी हिकिड़े ॿार खे चुमी ॾिनई खणी, त हुन ॾे ॾिसी त पको हो सफ़ा, चए हुन छा चयो, रजुल असदी, उहो चए क़ब्बल क़ाल असदी मुतअज्जिबन अतुक़ब्बिलून हाज़ा अमीर मुमिनीन, तव्हां ॿारनि खे एतिरो कुर्ब ॾियो था ऐं चुमियूं था ऐं भाकुर था पायो नंढनि ॿारनि खे। त हज़रत उमर हुन ॾे ॾिसी वल्लाह मां क़ब्बलत वलदन क़त, हुन चयो त मां त ॿारनि खे एतिरो कुर्ब कोन ॾींदो आहियां। त हज़रत उमर हुन ॾे ॾिसी चयईं त मूं वॾी ग़लती कई, मां अग़लदक, एतिरो तूं पको हुई, जे ॿारनि ते तूं रहम नथो करीं, त मां जंहिं शहर में तोखे अमीर करे मोकिलियो आहे, त उन्हनि माण्हुनि ते तूं रहम कीअं कंदे, निकुर तूं हितां निकुर, मां तोखे न वरी उन शहर ते तोखे अमीर करे न रखंदुसि। जे तूं ॿारनि सां रहम नथो करे सघीं, त तूं वॾनि माण्हुनि सां या शहर वारनि सां कीअं रहम कंदे। तो ॾिसो हज़रत उमर माण्हू केॾो बि पको हो, पर इन शइ में हक़ में कंहिंखे कोन न रहम कंदो हो, हक़ु हुन वटि हर शइ खां मथां। उन ॾिठो त हीउ ॿारनि ते रहम नथो करे, त वॾनि ते कीअं कंदो। त अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हादा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना।